खैरपुर मां वाक़े ख़बर ॾींदा हलूं। अकबर मीरानी जी रिपोर्ट मुताबिक़ खैरपुर खां रिपड़ी अहमदपुर रोड जो शुरूआती मरहलो करप्शन जे वर गैर मयारी मटीरियल इस्तेमाल थियण लॻो। शाह हुसैन बाईपास खैरपुर खां रोड शुरू थींदे करप्शन थियण लॻी। ठेकेदार काशिफ भुट्टो सभिनी खां ॾाढो। इंजीनियर ऐं मालिकनि जी मिली भगत सां मेगा करप्शन जो प्लान तयारु। सुजान धुरियूं ख़ामोश आहिनि। एॾो त नाहक थी रहियो आहे, रोड सां जो मटीरियल ॾिसंदे रूह रड़े थो। खुदारा मेगा करप्शन हिन वॾे ठीके ते एॾो 2 नंबर मटीरियल इस्तेमाल थी रहियो आहे। रोड सां लाॻापियल ॻोठाणा रत जा ॻोढ़ा रोई रहिया आहिनि। आला अख़्तियारियूं वज़ीर आला सिंध, रोड्स मिनिस्टर, एंटी करप्शन सखर खैरपुर, नेब सखर, डीसी खैरपुर ऐं खैरपुर बाईपास रोड खां अहमदपुर रोड में थींदड़ मेगा करप्शन मुतालिक़ एक्शन में अचणु घुर्जे ऐं मयारी कमु कराए कंहिं बाएतमाद ठेकेदार खां कमु करायो वञे। शुरू में भञा हिनखे लॻंदई। अच्छा इसरक कंहिंखे पत्थर जेको पत्थर जेको आहे हुनजो रोड़ीअ जो शादी पत्थर आहे न, उहो ब्राउन थींदो आहे, मज़बूत हूंदो आहे। कमु सही नथो हले हिते। कहिड़ो थो हले यार? सही ॻाल्हि आहे। कमु कहिड़ो थो हले? पहिरियों आवाज़ उथारियो पर हिननि खे को असरु न आहे। ठीकु आहे।